मुख्तियारकार कासमाबाद के बंगले में फौत थियल पोरियत उस्मान सूमरी के वारिस इल्ज़ाम हयो आहे त मुख्तियारकार जो भाउ पोरियत के क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहियो हो। उन हवाले सां ॾिसूं था इहा रिपोर्ट। मक़तूल पोरियत उस्मान सुमरे जे वालिद जी फ़रियाद ते वाक़े जो केस मुख्तियारकार कासमाबाद माजिद ख़ासकेली ऐं संदसि भाउ वाजिद ख़ासकेली ख़िलाफ़ कासमाबाद थाणे ते दाख़िल कयो वियो। वारसनि खे केस दाख़िल कराइण लाइ बाईपास ते धरणो हणण समेत लाश एम्बुलेंस में थाणे खणी अचणो पियो। उन तां माना हिननि सुबुह जो ज़ालिमनि माना हिनखे क़त्ल करे छॾियो आहे, जेको बिल्कुलु ग़रीब छोकिरो आहे। हिन पीउ रंग जो कमु कंदो आहे। हफ़्तो पहिरीं धमकी ॾिनी चई तुंहिंजे छोकिरे जो खून कंदुसि। हिन भाउ माजिद जो पीउ ॿुधाए पियो त हींअर एफ आई आर में त भाउ मूंखे हफ़्तो पहिरीं मूंखे चयो त तुंहिंजो छोकिरो मुंहिंजे हथां मरंदो। हिकिड़ो मोर जो बचे तां करे एतिरो माना इंसानी जान ज़ाहि करे छॾी। एॾो वॾो ज़ुल्म आहे हिते असां एस एच ओ साहिबु सुबुह जो त उनजो थोरो माना करे पियो साइड। इहो मोर जो बच्चो हुननि जो तक़रीबन 8 खां 10 ॾींहं पहिरीं गुम थियो त छोकिरे खे टार्चर कंदा त छोकिरे हिननि खे जवाबु ॾिनो त बाबा पहिरीं तारीख़ तव्हांखे कमु छॾे वेंदुसि ऐं तव्हां ॾे कमु न कंदुसि। त उन खां पोइ अॼु हिननि मौक़ो ॾिसी करे छोकिरे खे हलक में हिते गोली हई अथनि। इंसान खे उहो रिसीव करण विया हुआ असांजो ॿारु ॾियो असांखे त उन ते हिननि पथराव कयो, पोइ गोलियूं बि लॻियूं। वरी छोकिरा 3 असांजा ॿिया ज़ख़्मी बि आहिनि। साहिबु उन वारा ईअं चयूं त असां कहिड़ो उन जे दर ते पुलिस आई त हुन ॾिसूं असीं पंहिंजी कार्रवाई करे ॻनूं पोइ इन खे ॾियूं त हे ख़ुदिकुशी कयूं। ख़ुदिकुशी वारो त माण्हू ज़ाहिर हूंदो आहे न। ॿिए तरफ़ मुख्तियारकार कासमाबाद ते लठ बरदार माण्हुनि तरफ़ां तशदुद करे ज़ख़्मी करण वारे वाक़े ख़िलाफ़ हैदराबाद जे रेवेन्यू मुलाज़िमनि आफ़िसुनि खे ताला हणी हड़ताल कई। उन मौक़े ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुलाज़िमनि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वञे। जेके बि दहशतगर्द आहिनि जन हमिलो कयो आहे उनखे ATC कोड जे तरह सज़ा ॾिनी वञे ऐं हिननि ते केस दाख़िल कयो वञे। वरना हीअ अॼु असांजूं ऑफिसूं बंदि थी वियूं आहिनि, ताला लॻी चुका आहिनि। त आईंदे अमल लाइ जेसि ताईं असांजो हीउ जेको आहे मुतालबो मंज़ूर न थींदो हीअ ताला ऑफिसनि तां कोन खुलंदा। माजिद ख़ासकेली साहब और उनकी फैमिली पर होने वाले हमले की भरपूर मजम्मत करते हैं और डिस्ट्रिक्ट हैदराबाद की जानिब से तमाम ऑफिसेज बंद रहेंगे। लठियूं लॻण वारे वाक़े में मुख्तियारकार सां गॾु पुलिस इंस्पेक्टर इनाम जुणे जो पिणु तशदुद जो निशानो बणियो। सवाल इहो आहे त उन वक़्तु ॿिया पुलिस अमलदार ऐं पुलिस नफ़री किथे हुई। कासमाबाद में पोरियत जो मौत ऐं उन बाद पुर तशदुद वाक़ियनि हैदराबाद में बदअमनी जी भड़कियल बाहि ऐं पुलिस जी कारकर्दगीअ जी पत वाइखी करे छॾी आहे। कैमरामैन यासिर कुराई सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।